करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तबीयत में मज़ो न आहे वरना त इन ते बि घणो कुझु ॻाल्हाए सघिजे पियो। थोरो तवजो। मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो, मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन घर मां अक्सर निहारियो मोहम्मद, उहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो, मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो। दर मां निकिरे अञा पहिरियों पेर त मस्जिद नबी। इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो। इहो घर ऐं मस्जिद जुड़ियल इन नमूने, इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर। इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो, मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो। जाटो जो इमाम अंबिया जहिड़ो मिली वियो त कीअं अबू बकर सिद्दीक़ वियो कसर छॾींदो। हा वाह। इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो, अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो। इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो, अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो। ऐं जाटे नबीअ ॾे अदब सां निहारे, ऐं जाटे नबीअ ॾे अदब सां निहारे, संवारींदो हूंदो अबू बकर अंदर, संवारींदो हूंदो अबू बकर अंदर। अम्मा फातिमा भी इते ईंदी हूंदी, ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी। अम्मा फातिमा भी इते ईंदी हूंदी, ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी। मोहम्मद जी शफ़क़त नियाणीअ ते बेहद, इन घर खे एज़ाज़ आला मुक़द्दर, इन घर खे एज़ाज़ आला मुक़द्दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो, मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन घर में जिब्रील ईंदो रहियो आ, सलामी सजण जी भरींदो रहियो आ। इन घर में जिब्रील ईंदो रहियो आ, सलामी सजण जी भरींदो रहियो आ। सलामी सजण जी भरींदो रहियो आ। अम्मा बीबी साइण जे हूंदे बे अक्सर, मुहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर। मुहम्मद जे इन घर मां पर्दो मुहम्मद मटायो। इन घर में रब मुस्तफ़ा खे रहायो। इन घर मां पर्दो मुहम्मद मटायो। इन घर में रब मुस्तफ़ा खे रहायो।
इन ये घर ते गुंबद ठहियल आहे साओ, इन ये घर सां जन्नत मदीनो मुनव्वर, इन ये घर सां जन्नत मदीनो मुनव्वर मुक़द्दस बणियो घर। अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन ये घर मां अक्सर निहारियो मोहम्मद उहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर मुक़द्दस बणियो घर। अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन ये घर जो सिद्दीक़ लाइ दर खुली वियो, इन ये घर जो सिद्दीक़ लाइ दर खुली वियो, इन ये घर में फारूक खे घर मिली वियो, इन ये घर जो सिद्दीक़ लाइ दर खुली वियो, इन ये घर में फारूक खे घर मिली वियो। रफ़ीका इन ये घर जो रुतबो घणो ई लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर, लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर मुक़द्दस बणियो घर। अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु